नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो भरिसां मोरिया माइनर जे पुछड़ी में पाणी न हुजण ऐं कलरी बिरादरी जा मसला हल न थियण जे करे सिंध कलड़ी एहतियात पारां भरपूर नमूने तहरीक हलाइण जो चिता ॾिनो वियो आहे। नेशनल प्रेस क्लब कंडियारो मां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध कलड़ी एहतियात जे चेयरमैन मंजूर हुसैन कलड़ी, सीनियर वाइस चेयरमैन नज़र हुसैन कलड़ी, मनवर हुसैन कलड़ी, अनवर खान कलड़ी चयो आहे त कंडियारो में तालके में कलड़ी बिरादरी खे नज़रअंदाज कयो वियो आहे। गोठन में का भी बुनियादी सहूलत मुयसर न है। गोठन में सीरेज सिस्टम तबाह थियल है। हिनन जो चवण हो त कंडियारो तालके जे मोरिया माइनर ते 8 खां वधीक कलरी बिरादरी जा गोठ आहिनि, पर शाख जी पुछड़ी में पानी न पहुचायो वियो। इरिगेशन जे अमले बाअसरन माण्हुनि सां मिली भग करे शाख जे मुंड में गैर कानूनी तौर पाइप लगाए छॾिया, जंहिं करे पुछड़ी जे आबादगारनि खे पानी न मिली सघियो आहे। शाख में पानी न हुजण जे करे 100 एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। इलाइक़े जा आबादगार सख़्त परेशान आहिनि ऐं हू खुशहाल थियण बदिरां कंगाल थी विया आहिनि। ताहूं बावजूद शाख में पानी न पहुचायो वियो आहे। हिननि चिता ॾींदे चयो आहे त कंडियारी जे मोरिया माइनर में पानी न छॾण वियो त सिंध कलड़ी बिरादरी एहतजाज तहरीक शुरू कई वेंदी, जेका तहरीक शाख में पानी न अचण ताईं जारी रखी वेंदी। हिननि चयो आहे त असांजी एहतियात जोड़न जो मक़सद तालीम सेहत तोड़े कलड़ी बिरादरी सां दरपेश ईंदड़ मसइलनि खिलाफ़ जदोजहद करण आहे। कलड़ी बिरादरी पूरी सिंध अंदर पंहिंजे मसइलनि जे हल लाइ एहतजाज कंदी। असांजे एहतियात जी मेंबरशिप पिण हलंदड़ ऐं पूरी सिंध जी कलड़ी बिरादरी खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कयो वेंदो।